क्लास में पढ़ंदासीं आई कॉन्टेक्ट, यानी असां पंहिंजे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में हिकु त ख़बर अथव अखियुनि सां इंसान सुञाता वेंदा आहिनि। चवंदा आहिनि अखियूं ॻाल्हाईंदियूं आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हां कंहिंसां बि कम्युनिकेशन कयो था, क्लास जे दौरान हुजे, कंहिं वॾे माण्हूअ सां था ॻाल्हायो, कंहिं ऑफिसर सां था ॻाल्हायो, टीचर सां था ॻाल्हायो, या आम ज़िंदगीअ में असां डेली बेसिस ते इंसाननि सां कम्युनिकेट थींदा आहियूं, उन्हनि सां ॻाल्हाईंदा आहियूं। उन में आई कॉन्टेक्ट जो केॾो किरदारु आहे। जीअं त बॉडी लैंग्वेज आहे, बॉडी लैंग्वेज इंसान जे वॾे हिसे खे कवर कंदी आहे। यानी ईअं सम्झो त जंहिं इंसान जी बॉडी लैंग्वेज ते ग्रिप आहे न, उहो अलाए केतिरा जेको आहे मसइला हल करे सघे थो, लीडरशिप उहो करे सघे थो, उनजी कम्युनिकेशन बहितर हूंदी आहे। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव त अलाह साईं तव्हांखे मौक़ो ॾींदो, ज़िंदगी में वॾा वॾा ऑफिसर थींदो, वॾनि वॾनि उहिदनि ते वेंदो, वॾियूं वॾियूं ज़िम्मेवारियूं उन्हनि इंसाननि खे मिलंदियूं अथव जंहिंजी कम्युनिकेशन स्किल्स भली हुजनि, जंहिंजी बॉडी लैंग्वेज जेको आहे उन ते ग्रिप हुजे, जेके साइकोलॉजिकल थोरो साउंड हुजे, माना शयुनि खे डील करे सघे। मां तव्हांजे साम्हूं ड्राइंग तेरी भली न आहे, हिकिड़ो फेस ठाहियो आहे, उन में मां आइस ठाहियो आहे, नोज़ ठाहियो आहे, माउथ ठाहियो आहे, ऐं उन खां जेको आहे हुनजो लोअर पार्ट ठाहियो आहे बॉडी जो। ठीकु आहे, हाणे आई कॉन्टेक्ट यादि रखी छॾियो त जॾहिं बि तव्हां नॉर्मल कम्युनिकेशन में, जॾहिं तव्हां आम ज़िंदगी में गुफ़्तगू कयो था, त अखियुनि जो जेको आहे सो अखि खां लिप्स ताईं जेका तव्हांजी मूवमेंट आहे, इनखे असां चवंदा आहियूं नॉर्मल आहे। ठीकु आहे, यानी जॾहिं बि तव्हां कंहिंसां ॻाल्हायो था त कोशिशि कंदा कयो त हिकिड़ी जॻह ते चिताए न ॾिसबो, न हुनजे लिप्स खे चिताए ॾिसबो आहे, न हुनजे नोज़ खे, न आइस खे। तव्हांखे नॉर्मल मूवमेंट में ईअं न आहे त तव्हांखे जेको आहे अखियूं हेठि मथे करणियूं आहिनि, लिप्स हुनजे बार बार न, नॉर्मल तव्हां ॾिसो था, कंहिं बि इंसान सां ॻाल्हायो था, कुझु टाइम अखियुनि में ॾिठो, वरी थोरो मूव कयो। इन सां छा थींदो त अॻियो इंसान जंहिंसां तव्हां कॉन्टेक्ट कयो था उहो कंफर्टेबल फील कंदो। तव्हां ॾिसो न, तव्हां सां जेकॾहिं मां मुसलसल तव्हां सिर्फ़ु अखियुनि में ॾिसी ॻाल्हायां या लिप्स खे ॾिसां त तव्हां अनकंफर्टेबल फील कंदो, चवंदो माना सर न ॾिसे, या कोई बि इहे न ॾिसे। त आई कॉन्टेक्ट में हीअ असांजो हूंदो आहे नॉर्मल। उन खां पोइ ॿी हूंदी अथव पावर कम्युनिकेशन। पावर जे लाइ अखियुनि ऐं फोरहेड जो यूज़ कंदा आहियूं असां। यादि रखी छॾियो त जॾहिं तव्हां कंहिंसां पावर कम्युनिकेशन करण जी जेको आहे सो कोशिशि कयो था त मां हुन पावर कम्युनिकेशन कयां, त उन में अखियुनि ऐं फोरहेड जे विच में, यानी रीढ़ ते ॾिसबो आहे। तव्हां नोट कयो आहे कॾहिं बि कोई तव्हांखे का ॻाल्हि तवाईअ में चवणी हुजेसि या का संजीदा चवणी, उहो तव्हांजे अखियुनि में ॾिसंदो अथव। हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, हिन ॻाल्हि खे हीअं न आहे करिणो, बाबा हीअ तुंहिंजी ज़िम्मेवारी आहे। काथे ॾिसंदासीं असां हुनखे? अखियुनि में ॾिसंदासीं या हिते? माना उनजो मतिलबु आहे त उहो नॉर्मल खां मथे हूंदो आहे। ऐं तव्हां हाणे नोट करे विया हूंदव त जॾहिं बि कोई तव्हां सां कम्युनिकेशन में काई अहिड़ी शइ ॿुधाइणु चाहींदो आहे, तव्हांखे त अखियुनि में ॾिसंदो आहे। क्लियर थी वियो? अच्छा, हिन खे चइबो आहे पावर आई कॉन्टेक्ट, यानी हिन में तव्हांजो पावरफुल कम्युनिकेशन हूंदी आहे, जॾहिं बि तव्हांखे पावरफुल काई बि शइ ॻाल्हि करणु चाहींदा आहियो। ठीकु आहे, अच्छा, उन खां पोइ हीअ असांजो हूंदो अथव एबनॉर्मल हिसो। ऐं मां अक्सर चवंदो आहियां त जेके गर्ल्स हूंदियूं आहिनि न, जॾहिं बि तव्हां लिप्स खां लोअर, यानी उनजी छाती ॾे या उनजे जेको आहे सो लोअर नेक ॾे तव्हां ॾिसंदव न, त उहो सम्झी वेंदियूं त माना या कोई बि इंसान हीअ एबनॉर्मल आई कॉन्टेक्ट हूंदी आहे। तव्हांखे छा लॻे थो? तव्हांखे अगरि कोई अखियुनि खां चपल खां हेठि ॾिसे, हिते ॾिसे, हेठि ॾिसे त तव्हांखे छा फील थींदो? हा न, तव्हां सम्झी वेंदो त हे बंदो सही न आहे। ऐं अक्सर जेके बि न्याणियूं हूंदियूं आहिनि न, उहे ईअं सम्झी वेंदियूं अथव त हे इंसान आहे या हिन जे पोयां कोई जानवर आहे। सो अॼु असां ॾिठोसीं त आई कॉन्टेक्ट में जेको बेस्ट हूंदो आहे नॉर्मल लाइफ में, हुनजी हूंदी आहे मूवमेंट, हीअ आइस टू लिप्स मूवमेंट करणी आहे। ऐं जॾहिं तव्हांखे पावरफुल कम्युनिकेशन करणी आहे, आइस एंड फोरहेड, हीअ असांजी माना नेगेटिव आई कॉन्टेक्ट हूंदो आहे। ऐं तव्हां बसि सम्झी विया आहियो हिन ॻाल्हि खे, त जॾहिं बि असांजो कोई बि लोअर खे लिप्स खां लोअर हेठि ॾिसंदो न असांखे, असां उन में सफ़ा अनईज़ी हूंदा आहियूं ऐं असां हुनखे भलो माण्हू न सम्झंदा आहियूं। थैंक यू।